सॼो तव्हां अल्लाह खे इन्हनि नालनि सां वज़रुल्लज़ीन युल्हिदून फ़ी अस्माइही सयुजज़ौना मा कानू यअमलून, ऐं उन्हनि शख़्सनि खे छॾे ॾियो जेके अल्लाह जे नालनि में भेॾ टेड़ाई बेदीनी ॻोल्हींदा आहिनि। अन क़रीब बदिलो ॾिना वेंदा इहे पंहिंजे अमाल जो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अची करे तौहीद जो दर्स ॾिनो। हर नबी सगोरे जी दावत इहा ई हुई, क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू, दुनिया वारो ला इलाहा इल्लल्लाह चओ कामयाब थी पवंदो। तो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन भी इहा ई तौहीद जी दावत ॾिनी, ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह खां सिवा को माबूद कोन्हे, को मसऊद कोन्हे, को अल्लाहुल ग़ुयूब कोन्हे, को हाजत रवा कोन्हे, को मुश्किल कुशा कोन्हे, को बिगड़ी के बनाइण वारो कोन्हे, नफ़े नुक़सान जो मालिक न आहे, आहुज़ारी आहे, पुकार आहे, इबादत आहे, तज़र्रो आहे, आजिज़ी आहे, इनकिसारी आहे, त सिर्फ़ु अल्लाह जे लाइ। अल्लाह खे ई पुकारियो, दुआ मिन्नत समाजत जेका शइ घुरणी आहे ख़ुदा खां घुरो, पुकार दुआ ऐं सॾु सिर्फ़ु अल्लाह जे लाइ। त मुशरिकीन मक्का एतिराज़ कयो त हिकु पासे तव्हां मुस्लमान अक़ीदो रखो था तौहीद जो, ऐं ॿिए पासे जो असां ॾिसूं पिया दुआऊं घुरो पिया त दुआ में कॾहिं अल्लाह खे सॾियो पिया या अल्लाह, कॾहिं रहमान खे सॾियो पिया या रहमान, या रहीम, या मालिक, या रज़ाक, या मुख़्तार कुल, या मुश्किल कुशा, या हाजत रवा, या फ़आलुल लिमा युरीद, या ज़ुल अर्शिल मजीद। हिकु पासे नारो आहे तौहीद जो त हिकु अल्लाह खे सॾियो, ऐं तव्हां त घणनि खे पुकारियो पिया, अल्लाह खे बि पुकारियो पिया, रहमान खे बि पुकारियो पिया, रहीम खे बि पुकारियो पिया, मालिक खे, ख़ालिक खे, राज़िक़ खे, रज़ाक खे सॾियो पिया। दावा हिकु जी, सॼो घणनि खे पिया। अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे जवाबु ॾिनो त वलिल्लाहिल अस्माउल हुस्ना फदूहु बिहा, अल्लाह तबारक व तआला जा नाला तमामु सुहिणा आहिनि, पोइ तव्हां अल्लाह जे बि नाले सां सॼो त अल्लाह खे पिया न। उलिदुल्लाह अबिदुर रहमान, पोइ अल्लाह खे अल्लाह जे नाले सां सॼो या रहमान जे नाले सां सॼो। अय्यम्मा तदउ फलहुल अस्माउल हुस्ना, रब जे बि नाले सां तव्हां ख़ुदा खे पुकारियो सॼो, उन जे लाइ त सुहिणा नाला आहिनि। हदीस तय्यबा में अचे थो त अल्लाह तबारक व तआला जा 99 नाला आहिनि। मन हफ़िज़हा दख़लल जन्नह, जेको बानो उन्हनि 99 नालनि खे यादि कंदो त उहो जन्नत में। मुफ़स्सिरीन बल्कि मुहद्दिसीन इन जे तफ़सील में तशरीह में लिखियो आहे त अल्लाह ताला जे नालनि खे यादि करण जो मक़सदु हीअ आहे त उन जे मानी मतालिब खे माण्हू सम्झे बि सही ऐं उन्हनि जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी बि गुज़ारे। अल्लाह तबारक व तआला जा नाला हिकु ज़ाती नालो आहे लफ़्ज़ अल्लाह, ऐं ॿिया अल्लाह तबारक व तआला जा सिफ़ाती नाला आहिनि, रहमान आहे, रहीम आहे, रऊफ़ आहे, वदूद आहे, क़ुद्दूस आहे। इहे अल्लाह तबारक व तआला जा सिफ़ाती नाला आहिनि, तक़रीबन 99 नाला। हदीस तय्यबा में जेको मशहूरु अचे थो उन मां हिकु तरह इसमें ज़ात आहे, उन खां सवाइ बाक़ी जेके बि नाला आहिनि सभु सिफ़ाती नाला आहिनि। त अल्लाह तबारक व तआला जी ज़ाती नाले जे मथां, सिफ़ाती नाला जे मथां, सभिनी अस्मा मुबारक जे मथां बाने खे ईमान। जीअं असां ईमान सिफ़त ईमान मुफ़स्सल में पढ़ियो आहे, आमनतु बिल्लाहि कमा हुवा बि अस्माइही व सिफ़ातिही। असां अल्लाह तबारक व तआला ते ईमान आंदो आहे जीअं जो हू पंहिंजे नालनि ऐं सिफ़तनि सां गॾु आहे। माना अल्लाह ताला जी ज़ाती नाले इस्म आज़म लफ़्ज़ अल्लाह जे मथां बि असांजो ईमान आहे त अल्लाह तबारक व तआला जी जेके सिफ़ात आहिनि उन जे मथां बि असांखे ईमान आहे। त मोमिन मुस्लमान जो अल्लाह खे पुकारे पियो, पोइ अल्लाह जो नालो लफ़्ज़ सां पुकारे या ॿिए कंहिं सिफ़ाती नाले सां पुकारे, त इन जी पुकार सही आहे, इन जी तौहीद में का ख़लल नथी अचे। अल्लाह जी तरफ़ां हुकुम आहे, रब खे जंहिं बि नाले सां पुकारियो। हिकु त उन्हनि जो एतिरा जवाबु थियो, ऐं अॻिते फरमाया
त जेके माना अल्लाह जे नालनि में टेड ॻोल्हिनि था, फेड ॻोल्हिनि था, उन्हनि खे तव्हां छॾे ॾियो। उन्हनि जो मामिलो अल्लाह सां आहे। सयुजज़ौन मा कानू यामलून, अन क़रीब उन्हनि खे उन्हनि जे कए जी सज़ा मिलंदी, बदिलो मिलंदी। अल्लाह जे नालनि में इल्हाद, रब जे नालनि में हेरा फेरी, रब जे नालनि में टेड ऐं फेड, अल्लाह जो नालो इस्तेमालु करे बेदीनी खे फ़रोग़ ॾियणु, ही सभु अल्लाह जे नाले में इल्हाद आहे। मुख़्तलिफ़ सूरतूं आहिनि। त अल्लाह तबारक व तआला जो इस्म ज़ात लफ़्ज़ अल्लाह, सिफ़ाती नाला जाम आहिनि। उनमें हिकु नालो इलाहुन बि आहे, रब जो नालो अज़ीज़ बि आहे, अल्लाह जो सिफ़ाती नालो मन्नान बि आहे। त मुशरिकीन अल्लाह तबारक व तआला जे अस्माए गिरामी खे मटाए सटाए बदिलाए उन्हनि में थोरी हेरा फेरी करे वरी पंहिंजे बुतनि जे मथां नाला रखिया। अल्लाह जो नालो अज़ीज़ आहे त वरी उन अज़ीज़ में उन्हनि थोरी रद्द बदल करे उज़्ज़ा बुत जो नालो रखियो। अल्लाह तबारक व तआला जो इसमें सिफ़ाती मन्नान हो त उन्हनि वरी नाले में थोरी तब्दील करे बुत जो नालो मनात रखी छॾियो। अल्लाह तबारक व तआला जो नालो इलाह हो, माबूद, ऐं अहिड़े तरीक़े सां उन्हनि वरी जेको आहे पंहिंजे माबूदनि जे नाला बि इन क़िस्म जा लात रखी छॾियो, इलाहुनि मां लात करे छॾियो। त हीअ बि अल्लाह तबारक व तआला जे अस्माए गिरामी में इल्हाद आहे, जो रब जे नाले खे तव्हां टेढ़ो फेढ़ो करे ॿिए जे मथां रखी सघो। त अल्लाह तबारक व तआला जे नाले मुबारक जी तव्हां तौहीन करे छॾी। ऐं अहिड़े तरीक़े सां अल्लाह तबारक व तआला जे लाइ अहिड़ो नालो रखणु जेको रब जो नालो आहे ई कोन। जीअं यहूदियुनि हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम खे चयो त हीउ अल्लाह जो पुटु आहे ऐं रब वरी इन जो पीउ आहे। अल्लाह ताला जे मथां अब यानी पीउ जो नालो रखियो त बि अल्लाह पीउ आहे, हालांकि अल्लाह पीउ हुजण खां पाक आहे। बीबी मरियम सलामुल्लाह अलैहा जे मुतालिक़ ईसा इन अक़ीदो रखियो त हीअ अल्लाह जी घरवारी आहे ऐं अल्लाह खे वरी मुड़ुसु करार ॾिनो, नऊज़ु बिल्लाह मिन ज़ालिक। त अल्लाह तबारक व तआला इज़्दिवाज शादी वग़ैरह खां पाक आहे, हू पाक ज़ात आहे। त उन्हनि अल्लाह जे लाइ ज़ौज जो नालो रखियो। त हाणे हीअ बि अल्लाह तबारक व तआला जे अस्मा में इल्हाद आहे। या अल्लाह ताला जे नालनि जी जेका माना आहे अंबिया खां, औलिया खां, असलाफ़ खां, सहाबा खां, नेक सालिहाननि खां, उलमा सुलहा खां जेका नक़ल थींदी अचे पई, उहा माना छॾे करे ॿी माना मुराद वठणु, इहो बि अल्लाह ताला जे नालनि में फेड ॻोल्हणु आहे ऐं बेदीनी खे फ़रोग़ ॾियणु आहे। जीअं परवेज़ी फ़िरक़ो आहे असांजे पाकिस्तान में बि आहे, ग़ुलामुल परवेज़ नाले सां शख़्स गुज़रियो आहे, उन अल्लाह ताला जो इनकार कयो त अल्लाह ताला जी ज़ात आहे कोन। उन क़ुर पाक जा तर्जुमा बि लिखिया, तफ़सीर बि लिखिया। त उन खां पुछियो वियो त भई जॾहिं तूं चए थो अल्लाह जी ज़ात आहे ई कोन, त क़ुर पाक में हर जाइ ते अल्लाह जो नालो आहे, इन्नल्लाह मअस साबिरीन, या ॿियूं कई आयतूं आहिनि जिते अल्लाह ताला जो नालो त अचे पियो, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। त उन चयो भई लफ़्ज़ अल्लाह जिथे बि लिखियलु आहे, अल्लाह खां मुराद कानून आहे, अल्लाह खां मुराद कानून आहे। त माना अल्लाह ताला जे इस्म ज़ात जी माना खे उन तब्दील करे माना उहा ख़ालिक ज़ात मुराद न वरितई। हालांकि अल्लाह त उहा ज़ात आहे जेका वाजिबुल वजूद आहे, जंहिंजो हुजणु ज़रूरी आहे, जंहिंजो वजूद पंहिंजो पाण में आहे, उनखे को पैदा करण वारो न आहे, को ठाहिण वारो न आहे, हू पंहिंजे वजूद में कंहिंजो मोहताज न आहे। अल मुस्तजमिउ लिजमी सिफ़ातिल कमाल, कमाल जूं सभु सिफ़तूं अल्लाह तबारक व तआला में मौजूदु आहिनि। अल मुतनज़्ज़ह अनिल उयूब वन नकाइश, हर क़िस्म जे ऐब ऐं हर क़िस्म जे नुक्स खां उहा ज़ात पाक आहे, अल्लाह ताला जी ज़ात आहे। असीं जो लफ़्ज़ अल्लाह चऊं पिया त इन मां मुराद असांजी उहा ई ज़ात मुराद आहे जेका पूरी काइनात खे हलाए पई। पर उन चयो त भई अल्लाह खां मुराद कानून आहे, लफ़्ज़ अल्लाह खां मुराद कानून आहे। त माना लफ़्ज़ अल्लाह जी माना खे उन्हनि तब्दील करे छॾी। हाणे इहो बि थी पियो इल्हाद।
जी कादियानिन कयो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले मुबारक में ताकरे तो वञी असां पढ़ना कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल अज़ान में चवंदा अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह अत्तहियात पढ़ना अत्तहियात में भी इहो ई चवंदा आख़िर में अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु दुरूद पढ़ंदा तो दुरूद भी इहो ई पढ़ंदा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम उते हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो वठनि था पर इज़ालतुल अवहाम में मिर्ज़ा ग़ुलाम अहमद कादियानी लिखियो आहे त सूरत फ़तह जी आयत में जेको मुहम्मद रसूलुल्लाह अचे पियो या सूरत मुहम्मद में लफ़्ज़ मुहम्मद अचे पियो या सूरत अहज़ाब में लफ़्ज़ मुहम्मद अचे पियो मा कान मुहम्मदुन अबा अहद मिन रिजालिकुम वग़ैरह त इन खां मुराद आऊं आहियां जहिड़ी मिर्ज़ा कादियानी जेको आऊं मुराद आहियां त अल्लाह ताला मुंहिंजो नालो जेको आहे मुहम्मद बि रखियो आहे त हाणे हीअ बि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले में इल्हाद ऐं टे ॾें फेर ॻोल्हियो वियो आहे त क़ुर पाक में जिथे भी लफ़्ज़ मुहम्मद आयो है तो उन खां मुराद आमना जो लाल महबूब ज़ुल जलाल सैयदना अब्दुल्ला जो फर्जंद हद इब्राहीम अलैहिस्सलाम जे ख़ानदान हद इस्माइल अलैहिस्सलाम जे औलाद मां कुरैश में पैदा थींदड़ वो आख़िरी पैगम्बर सरवर कायनात फ़ख्र मौजूदात सुहिणो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आहिनि पर इन्हनि वरी लफ़्ज़ मुहम्मद मां मुराद वो मिर्ज़ा कादियानी वरतो तो ही भी महबूब साईं जे नाले में इल्हाद आहे त अल्लाह ताला नालनि जे इल्हाद खां रोकियो आहे त जंहिंजो नालो आहे उनखे पुकारियो अहिड़े तरीक़े सां अल्लाह तबारक व तआला जा जेके सिफ़ाती नाला आहिनि ऐं उहे अल्लाह तबारक व तआला सां ख़ासि त उहे अल्लाह ताला जे लाइ पुकारणु घुरिजनि जी लफ़्ज़ रहमान आहे लफ़्ज़ रहीम आहे लफ़्ज़ वदूद आहे अहिड़े तरीक़े सां लफ़्ज़ क़ुद्दूस आहे ही अल्लाह तबारक व तआला जा सिफ़ाती नाला आहे ऐं अल्लाह तबारक व तआला सां ख़ासि आहे हाणे छड़ो कंहिं माण्हू खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां वदूद नथा चई सघो भई फलाणो जेको आहे न हाजी भाई हू रहीम आहे माना रहम दिल आहे ठीकु आहे हाजी मुराद रऊफ़ आहे भई माना मोहब्बत करण वारो आहे पोइ त सही आहे बाक़ी डायरेक्ट कंहिंखे रहीम चवणु डायरेक्ट कंहिंखे रऊफ़ चवणु डायरेक्ट कंहिंखे रज़ाक चवणु त इहो बि इल्हाद आहे अल्लाह जे नाले में हाँ अहिड़े क़िस्म जो नालो आहे त पोइ उन में अब्द तव्हां मिलायो या ॿी का ग़ुलाम मिलायो अब्द मिलायो या ॿियो को लफ़्ज़ मिलायो तव्हां त अल्लाह तबारक व तआला जे नाले जी डायरेक्ट माने जी निस्बत न थिए अब्दुर रहमान अब्दुल रहीम अब्दुल रज़ाक अब्दुल वदूद अब्दुल क़ुद्दूस अब्दुल मुजीब वग़ैरह बाक़ी अल्लाह तबारक व तआला जो ज़ाती या सिफ़ाती नालो जेको अल्लाह सां ख़ासि आहे डायरेक्ट जेको आहे मख़लूक जे लाइ इस्तेमालु करणु इन जी खां बि मना कई वई आहे इहो बि बेदीनी वारो कमु आहे ऐं इहो गुनाह जो कमु आहे ऐं बैज़ मक़ामात ते इहे शयूं जेके आहिनि इहे शिरक जो सबबु बणिजनि थियूं जो अल्लाह तबारक व तआला जी ज़ात में असां ॿिए खे शरीक बणायोसीं रब क़ुद्दूस हो असां इन खे क़ुद्दूस चयोसीं रब रऊफ़ हो असां इन खे रऊफ़ चयोसीं रब जेको आहे उहो वदूद आहे असां ॿाने खे वदूद चयोसीं त डायरेक्ट जेको आहे सिर्फ़ु ॿाने खे माण्हू अल्लाह जो सिफ़ाती नालो इस्तेमालु नथो करे सघे उन सां गॾु अॻियां पोयां को न को ॿियो लफ़्ज़ मिलाए पोइ ठीकु आहे ऐं माना में ख़लल न अचे फरमाया वलिल्लाहिल अस्माउल हुस्ना अल्लाह तबारक व तआला जे लाइ कई सुहिणा नाला आहिनि फदउहु बिहा पोइ पुकारियो तव्हां इन अल्लाह खे उन नालनि सां वदरुल लज़ीन युल्हिदून फी अस्माइही ऐं छॾे ॾियोसि उन्हनि शख़्सनि खे जेके अल्लाह जे नालनि जे अंदरि फेर ॾिघाई बेदीनी ॻोल्हिनि था अल्लाह जे नालनि में बेदीनी ॻोल्हणु उनखे तव्हां छॾे ॾियो सयुजज़ौन मा कानू यामलून अन क़रीब बदिलो ॾिना वेंदा उहे पंहिंजे अमाल जो ऐं अल्लाह जे नालनि में बेदीनी ॻोल्हण जी हिकु इहा ई आहे त अल्लाह जे नाले खे ग़लति इस्तेमालु करणु अल्लाह जो नालो इस्तेमालु करे निफ़ाक़ खे फैलाइणु अल्लाह ताला जो नालो इस्तेमालु करे बेदीनी खे फैलाइणु अल्लाह तबारक व तआला जो नालो इस्तेमालु करे कुफ़्र ऐं शिरक खे फैलाइणु अहिड़े तरीक़े सां जेके